कोने हड़ हली वही, यू विल गेट फ्रस्ट्रेटेड। मैं लगाऊं अभी, मैं भी लगाऊं। परेशानी मुख्य थींदी हूंदी, कम कार मसाला मुसीबतूं उनखे डाइवर्ट कबो आहे ॿियनि ख़्यालनि ॾांहुं, ॿियनि सोचनि ॾांहुं। फुज़ूल ॻाल्हियूं सोचींदो पियो आहियां, फुज़ूल। हींअर हैदराबाद खां आयुसि पे, तव्हीं सोचींदो हवाई ॻाल्हि आहे कहिड़ी। मूं सोचियो, मुंहिंजे लख साल अॻु में खे विझजे ऐं चइजे तो लख साल अॻु में वञी निकिरंदे, ऐं पोइ माण्हू त खणी कहिड़ो सामान वञे, चवनि बाबा 15-20 किलो जो सामान जी मोकल थी, गॾु केरु कोन हलंदई, सामान इहो 10-15-20 किलो हूंदई। पोइ वरी मोटंदे कोन 5-10 साल, या उते ग़र्क़ थी वेंदे, या मोटंदे 5-10 साल खां पोइ चए बाबा हिकिड़ी राइफल खणी वेंदुसि, हिकिड़ो पिस्टल खणी वेंदुसि, उन खां पोइ 500,000 गोलियुनि जा राउंड खणी वेंदुसि। चए त इलाही सारा हड़ में ॿधी माचिस खणी वेंदुसि, अञा उन्हनि बाहि अलाए ॻोल्हे लधी आहे अलाए न, उन्हनि जे साम्हूं जे माचिस जी तीली सां बाहि ॿारींदुसि त उन्हनि जा वात फाटी वेंदा। नयूं शयूं सोचणु, ही जेका तव्हांजी फिज़िकल स्ट्रेंथ आहे, मसल्स ठहनि थियूं, वज़न खणो था, मसल्स ठहनि थियूं। दिमाग़ में बि ख़्याल नवां ईंदा त दिमाग़ नओं थींदो। नयूं ॻाल्हियूं किथे ॿुधाइनि ई कोन। हींअर हिकिड़े दोस्तनि हिते दो दरिया ते कल्ह मुंहिंजी बर्थडे हुई, हींअर हिकिड़नि दोस्तनि मुंहिंजी दावत कई हिते, अलाए कहिड़ो रेस्टोरेंट हो, छा नालो रेस्टोरेंट जो? सजाद। दो दरिया ते वठी विया। मूं पुछियो मान जिते वेठी वेही 8-10-15 दोस्त हुआ, दीवान दोस्त हुआ, उन्हनि खे मूं चयो मुंहिंजो जेकॾहिं पाण घोटकी मां निकिरूं ऐं दरिया जो किनारो ॾेई अचूं, कश्मीर खां अचूं, गुड्डू खां दरिया जो किनारो रोड ॾेई न हलंदा अचूं, घोटकी सखर दरिया जो ही पासो, खैरपुर किनारो ॾेई हलूं पिया, नौशहरो, नवाबशाह, दौलतपुर, काज़ी अहमद, सईदाबाद जो ही पासो, हाला, हैदराबाद। पोइ वरी हलो अॻियां, रणो मोहम्मद ख़ान, मुला कात्यार, किनारो ॾेई सिजावल, चूअड़ जमाली, जाती। मुंहिंजो ही जेको पाण रस्तो ॾेई पिया वञूं अब्दुल्ला शाह गाज़ी खां दो दरिया, इहो समुंड जो किनारो ॾेई जे हलंदा हलूं त पोइ चयोसीं हली पुॼंदासीं कोरंगी। मुंहिंजो बस जे हा, मुझे कोरंगी का हलंदा हलंदो त अॻियां वञी पुॼंदो मुंबई, ऐं मुंबई खां हलंदा वेंदो त सूरत ऐं बेंगलुरु वटां लंघंदा वेंदा, ऐं बेंगलोर खां ऐं सूरत खां लंघंदा अॻियां वेंदो त वञी पुॼंदो म्यांमार, बर्मा, ऐं समुंड जो किनारो बांग्लादेश, पोइ म्यांमार, बर्मा, ऐं पोइ थाईलैंड, ऐं पोइ हलंदा हलो त पोइ लाओस, पोइ कंबोडिया, पोइ वियतनाम, मथे चढ़ो त साउथ कोरिया। हाणे तव्हां चवंदो हिन जो मक़सदु कहिड़ो? मक़सदु इहो आहे त जे न्यूटन बि तव्हां वांगुरु बोड़ वधण में लॻो पियो हुजे हा, ऐं आइनस्टाइन जो मसइलो इहो हुजे त लोड शेडिंग केॾी महिल ख़तमु थी वञे, कपिड़ा इस्त्री करे वठां, ऐं शाह लतीफ़ सोचिया त अॼु जुमे ॾींहुं मच्छी सस्ती मिलंदी आहे वठी अचां, त पोइ पाण हिते किथे हुजूं हा? फेराडे, हीअ जेका हले पई बिजली, इहो फेराडे हिन कम में लॻो पियो हुजे हा, त बूट किथां सस्तो मिलंदो, बदिली कीअं थींदी, त पोइ सॼी काइनात कीअं अचे? तंहिंजे करे ही जेके माण्हू ख़ुदकशियूं था कनि, जेके सरेंडर था कनि, ख़ासि तौर ते नौजवान जेके मायूस था थियनि, उन्हनि खे सम्झणु खपे त ही दुनिया आरज़ी आहे, ही शयूं मटिजनि पियूं रोज़, हर घड़ी ही सेकंड गुज़री वियो, मूं ॻाल्हायो उहो लम्हो गुज़री वियो, हेठि लहंदुसि अधु कलाकु गुज़री चुको, छा फ्रस्ट्रेटेड थिए, छा मायूस थिए? शेख हयात जे लफ़्ज़नि में ॾींहं बि साॻिया, मींहं बि साॻी, ॾींहं बि साॻिया, नींहं बि साॻिया, मुंद बि साॻी, मींहं बि साॻी, ॾींहं बि साॻिया, नींहं बि साॻिया, मुंद बि साॻी, मींहं बि साॻिया,
कंहिंजा दुख सारींदो, केसी गुज़रीअ में घारींदो, मैं जो मैं ते वार, पियोड़ यार जियोड़ यार। रूप बि पलल है, रंग बि पलल है, पल घड़ी। रूप बि पलल है, रंग बि पलल है, साथ बि पलल है, संग बि पलल है, हार बि पलल है, जीत बि पलल है, मिठड़ा मिठड़ा मीत बि पलल है, जगी पल जो आए पसार, पियोड़ यार जियोड़ यार। प्यार पखियड़ो हो परदेही को साइबेरा जो पखी हो। प्यार पखियड़ो हो परदेही, आयो हो पिंजरे में पेही, नेठ उडामी वियो बेपार, छो न पखेड़ियूं के ॿिया यार, कई पखियड़ा लख हज़ार, पियोड़ यार जियोड़ यार। अपॉर्चुनिटी आई, हली वई, वरी ॿी ईंदी। CSS न थी त PCS थी, न थी बैंकिंग ट्राइब्यूनल जो को एग्जाम पास थी वेंदो, को स्टेट लाइफ जो, को IB जो, को MCB जो, को UBL जो, को फार्मास्यूटिकल जो, को कारपोरेट सेक्टर जो। सिविल जज न थियो, प्रोसिक्यूटर थींदो, सुठा वकील थींदो। केतिरा माण्हू सिविल जज कोन थी सघिया, सिधा हाई कोर्ट जा जस्टिस थिया। स्काई इज द लिमिट। जिंदगी में ही ती शय, तुम जो बदले हो तो अपना भी यही तौर सही, तू नहीं और सही, और नहीं और सही। नौकरी न मिली, पैसा ॿुधी विया, अमा ईदे वॻो कोन वठी ॾिनो, महबूबा छॾे वई। इहा महबूबा थी सघे थो तुंहिंजे लाइ ज़िंदगी जो वॾे में वॾो अज़ाब साबित थिए। छोकरो छॾे वियो, इहो निभागो छोकरो ज़िंदगी तुंहिंजी यार सब रास्ता बंदि करे छॾिया। इन मुसीबत मां जान छुटी भाॻनि वारी आई। भॼी वियो, ये शादी की थी, भॼ बि गई। परेशानी कोन थियणो आहे, लॻो अचणो आहे। ज़िंदगी छा आहे? लॻो अचणु। ऐं लॻो अचणु रुॻो वेझो न, नवा एवेन्यूज़, नवा रस्ता। ओरियाई आणीन मेड़ियो मोल में ख़बरूं। शाह लतीफ़, ये जेके समुंड जी मालूमात वठण वञनि पिया, से वेझे वेझे जूं ख़बरूं वठियो अचनि त अॻियां ख़ैर लथो बि लॻो पियो आहे, का परवाही कान्हे घड़ी अच पाणीअ में। लतीफ़ साईं चए थो, ओरियाई आणीन मेड़ियो मोल में ख़बरूं। वेझूं वेझूं वॾा ॼाणू थियो वेठा आहिनि, कप्तान थियो वेठा आहिनि, नाखिया थियो वेठा आहिनि। थोरो अॻियां वञो पोइ चवनि बा ख़ैर हलियो। ओरियाई आणीन मेड़ियो मोल में ख़बरूं, साता सुध न ॾीन जिते वह वेध करे। ॿुधाईनी कोन था त अॻियां समुंड में ख़ौफ़नाक वेधनि, ख़ौफ़नाक वहकरा, ख़ौफ़नाक तबाही किथे आहे, अॻियां कहिड़ा चैलेंजिस आहिनि। They should let you know that what sort of challenges are in front of you. छा थींदो अॻियां, कहिड़ियूं गड़बड़ूं आहिनि। महरूम ई मरी विया, माहिर थी न मुआ। पाण सभु मरी वञूं लिया, नंढियूं नंढियूं ख़बरूं करे, नंढियूं ॻाल्हियूं। छा थियो? पछाड़े सोचो भला, मां क़बर में पियो हुजां हींअर, सम्झो अयाज़ लतीफ़ पली जो हुजां, ऐं सम्झो SDO फलाणो वापडा हुजां, पोइ एक्सीडेंट थिया, पोइ AC थिया, पोइ चीफ इंजीनियर थिया, पाण खट ते पियो, हाणे रिटायर थी वियुसि। हाणे रिटायर सुठो पियो आहियां, हाणे त सभु वॾा आरामी आहिनि, कंहिं क़दरी कोन कयो, फलाणो उमिरि नंढी लिखाए वियो हो, सो अञा रिटायर कोन थियो आहे, मुंहिंजे उमिरि जो आउं रहिजी वियुसि हलियो, छोरा वॾा आरामी थी विया आहिनि, केरु पुछे कोन थो, हाणे को क़दुरु कोन। इहा कहिड़ी ज़िंदगी आहे? दिस यूज़लेस लाइफ। कहिड़ी ज़िंदगी आहे जंहिं लाइ हेॾी जुस्तजू, बदिली 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 बदिली, नौकरी 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 नौकरी। महरूम ई मरी विया, माहिर थी न मुआ। They didn't become experts. महरूम ई मरी विया, माहिर थी न मुआ। चिड़ीअ जीअं चोंच हणी लॾियाऊं लोआ। गाह सां भरियल गाॾी हुई, उन मां चोंब हणी ज़रो ज़रो बोह जो गाह जो ज़रो झिरकी खणी वञे, ऐं पोइ सम्झे त मूं गॾे गाॾी आहे, उठ गाॾी मां गाह सां भरियल, उन मां वॾो अंबार गॾु कयो आहे इल्म जो। महरूम ई मरी विया, अंबार आहिनि इल्म जा, ऐं पाण चोंब में ज़रो खणी चवंदा वॾो कमु कयोसीं। वॾा छा कयो त मूं BA करे वरिती। अब तुंहिंजी BA खे पुछे केरु थो? शोर नहीं करे भाईजान, शोर नहीं कर।
महरूम ई मरी विया, माहिर थी न मुआ, चिड़िया जीअं चोंज हणी लॾियाऊं लोआ, हबाब ई हुआ इन ई वादीअ विच में। हबाब जर जो फोटो, पाणीअ जो बुलबुलो, इन वादीअ में पाणीअ जे बुलबुले खे अचीव करे सम्झूं त असां वॾो कमु कयो आहे। छोकिरनि जो कमु मुंहिंजी वॾा कारनामा कहिड़ा ॿुधाईंदा आहिनि, मुंहिंजी मङणी थी। अबा इन्हनि 8 अरब माण्हुनि मां मङणी कंहिंजी कोन थी, तूं हिकिड़ो निरालो माण्हू निकितो ई, तुंहिंजी मङणी थी वई आहे, तोखे मुबारक हुजे, वञ बड़सा, तुंहिंजी मङणी थी वई, बात पक्की हो गई, हल हल बिना बात पक्की हो गई। हवा भई हुआ इन ई वादीअ विच में, ख़बर ई कान हुअनि त छा थियणो आहे। ही ज़िंदगी मुंहिंजा जानियो, मुंहिंजा प्यारो, मुंहिंजा दिलबरो, मुंहिंजा भाउरो, मुंहिंजो भेनरो, ही जर फोटे जी ज़िंदगी जीअण जो कहिड़ो फ़ाइदो। हीअं हवा जो बोड़ींदो आयो, हीअं फिसी वियो आहे, कुझु जो कुछ के देखा ख्वाब था, जो कुछ सुना अफ़साना हुई कजाई कर। कदम कदम ते हुजूम में रिंदा, कदम कदम ते हुजूम में रिंदा, नजर नजर में शराब खाना, करे वियो केर बारिश में खुमार आलूद थिया ज़माना। अहिड़ी बारिश में, ही शराब वारी बारिश न, अकुल जी, समझ जी, दानाईअ जी, कम जी, कॉन्ट्रीब्यूशन जी, अहिड़ी तव्हांजे खिदमतुनि सां, तव्हांजे महिनतुनि सां अहिड़ी बारिश मए थिए जो खुमार आलूद ज़माना थी वञनि। शऊर हस्ती जिते किथे आ, शुआर हस्ती किथे किथे आ, पियो पियारियो, जियो जियारियो, मगर बि अंदाज़ आरफाना असांजे चाहियो त रूह तुंहिंजो चपन मां चूसे वठूं त साकी। असांजो चाहियो त रूह तुंहिंजो चपन मां चूसे वठूं त साकी। घड़ी न गुज़री ख़िलाफ़ पंहिंजे थिया समूरा शराब खाना। नई आइडिया, नई ॻाल्हि कईसीं, सॼो ज़मानो ख़िलाफ़ थी। असांजो चाहियो, हिते रुगो रोमेंसशिप कॉन्सेप्ट में न ॾिसो, असांजो चाहियो त रूह तुंहिंजो चपन मां चूसे वठूं त साकी। घड़ी न गुज़री ख़िलाफ़ पंहिंजे थिया समूरा शराब खान। सभु ख़िलाफ़ थिया। कॾहिं कॾहिं मौज में मां गुज़री, ख़ुदी वरी गर्क जाम थी वई। कंदो रहियो साहिल तमन्ना, कई इशारा कई बहाना। मिसाल सैलाब वक्त गुज़री, ढके छॾियो लटे छॾियो कसरे आशिकी। मिसाल सैलाब वक्त गुज़री, लटे छॾियो कसरे आशिकी खे। किथे जबीनूं झुकियूं अलाए, किथे हुया संग आस्ताना। अड़े अड़े तरस तरस कंहिंखे मिटाई थो बेख़बर नज़र। दुनिया खे बि चैलेंज करे शेख हयास, मुंहिंजे प्रोग्राम में कई माण्हू डिस्टर्ब करण लाइ पैदा थींदा आहिनि। पोइ अची ॼाणी वाणी ओॾी महिल का शरारत कंदा, हिक ॿिए सां बहस कंदा, 3 ॼणा कावड़जंदा, 2 ॼणा ओचितो हिकिड़ो उथी पवंदो, कैमरा फुरींदो, ॿियो डिसिप्लिन लागू कंदो, 3 ॼणा हिक ॿिए खे ठू ठहंदा। उहे ॼाणी वाणी बदतमीज़ी करण ईंदा आहिनि। पर उन्हनि खे था ॿुधायूं, अड़े अड़े तरस तरस कंहिंखे मिटाई थो बेख़बर नज़र कर। अयाज़ा आशिक़े शाइरे मोहब्बत, अड़े ज़माना अड़े ज़माना। अहिड़ा थियो जो कंहिंखे मिटायो था। अड़े टके जा माण्हू, अड़े खसीस माण्हू अयाज़ खे पिया, शेख अयाज़ खे पिया डिस्टर्ब कयो। अड़े अड़े तरस तरस कंहिंखे मिटाई थो बेख़बर नज़र कर। अयाज़ा शाइरे मोहब्बत, अड़े ज़माना अड़े ज़माना। तंहिंजे करे नौजवानो, ॻाल्हि करणु सवली आहे, बयान करणु सवलो आहे, ऐलान करणु न छॾींदोसीं। ख़बरदार अचूं पिया फेसबुक ते रखी ॾे, अचूं पिया, पोइ अचे न अचे ॿिए ॾींहुं केरु पुछा कंदो ई कोन, तूं त आहीं कोन। चवंदे आयुसि पे, चवंदो मलीर हालत में रस्तो बंदि हो। आयुसि पे छा रहे फैसल ते रस्तो बंदि हो।
जेके अचणो हूंदो आहे उहो शायरा फैसल ते रस्तो बंदि हूंदो त काठोड़ खां फिरी ईंदो, काठोड़ फिरी मतिलबु ठटे खां फिरी ईंदो, उतां न त वञी किथां घिड़ंदो वञी हमदर्द यूनिवर्सिटी खां अॻियां धिका खाईंदो, उतां फिरी ईंदो। जेके अचणो हूंदो सो अची वेंदो। तंहिंजे करे ऐलान करे छॾणु अवा कमु थी वियो। आउं हिन साल CSS कंदुसि, 2 महीननि खां पोइ केरु पुछंदो? आउं सुभाणे खां रोज़ 5 कलाक वर्जिश कंदुसि। आउं हाणे डाइटिंग थी शुरू कयां, कीचो थी कयां, कार्डियो कंदुसि। इहो आउं पाण कंदो आहियां। सुभाणे खां कार्डियो थो कयां, सुभाणे वरी कंदो आहियां, अॼु छॾ परी खां कंदुसि। ॿियनि ॻाल्हियुनि में फर्म आहियां, कंसिस्टेंसी अथमि। फ़ैसिलो थियो इहो वर्जिश वारी ॻाल्हि ते आउं बि भाड़ी थो वञां। 2 ॾींहं सोचियमि त हाणे बाजरी जो चांवरनि जो अटो खाईंदुसि। वञी बाजरी ऐं मकई वठी आयुसि। उहा पचराए 2-3 ॾींहं खां पोइ मूड अहिड़ो ख़राबु थियो, साम्हूं खां बाजरी ऐं मकई वारी मानी अचे पई, मानी ज़हर पियो वञे। वरी 2 ॾींहं खाधमि, अॼु तकिड़ो निकिरणो, हेॾो नान खायोसीं, खाई छॾियमि। रस्ते में पाण खे चवंदो आयुसि, अड़े अड़े तरस तरस कंहिंखे। पाण खे चयमि बड़ा कंहिंसां बि जुठियूं करी फ़ैसिलो जो करे आयो आहियां। पर वॾियुनि ॻाल्हियुनि ते फ़ैसिलनि में क़ाइमु हूंदो आहियां। वर्जिश मां झलियो पियो आहियां, डाइट मां, बाक़ी ॿियनि ॻाल्हियुनि ते फ़ैसिला क़ाइमु आहिनि। तंहिंजे करे वॾा फ़ैसिला करणु सवलो आहे, ऐलान करणु सवलो आहे, उन ते अमल करणु ॾुखियो। अमल इश्क था कयूं, फर्स्ट क्लास। अब इश्क जा लवाज़मात कहिड़ा आहिनि? मोटरसाइकिल खणी वञी स्कूल या कॉलेज जे साम्हूं बीहणो आहे, फर्स्ट क्लास। ॿियो मोबाइल नंबर हथ करे सुबुह शाम पैगाम मोकिलणा आहिनि, फर्स्ट क्लास। गुल ठाहे मोकिलणो आहे, ज़बरदस्त। पर मुश्किल कमु त अहिड़ो आहे, जंहिं छोकिरी या जंहिं छोकिरे खे चाहियूं था, उन जे नज़र में जेको इमेज आहे पंहिंजे जीवन साथीअ जो, पंहिंजे महबूब जो, पंहिंजे आशिक या पंहिंजी महबूबा जो, उन में जेको हू टैलेंट, जेको मेरिट, जेका क़ाबिलियत, जेको दर्जो, जेका स्टेटस, जेका जदोजहद ॾिसणु चाहे थी या ॾिसणु चाहे थो, असुल मुक़ाबिलो त उहो आहे त तव्हीं मेरिट जे बुनियादनि ते अहिड़ा लाजवाब, अहिड़ा बेमिसाल माण्हू बणिजी वञो जो हू चवे हा इहो शख़्स आहे जंहिंसां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। लठ खणी हुनखे छुटो करे छॾियो, दरवाज़े पोयां फिरो, हॉस्टल जे ॿाहिरां बीठा हुजो। इश्क न आहे रांदि, लतीफ़ साईं, इश्क न आहे रांदि जो की कनस गभरू, गभरू वेठा कन, इश्क रांदि कोन्हे। इश्क न आहे रांदि जो की कनस गभरू, जी जुसे ऐं जान जी वञे जो हेकांद। सवेल पुछम, छोकिरियूं मिलियूं 4-5 ॼाणियूं हिते केरु हुई? 2 सोलंगी, हिकिड़ी सोलंगियाणी हुई, 2 जमाली हुयूं, हिकिड़ी राति में विसरी वई, अलाए केरु हुई, जे वेठी हुजनि त ॿुधाइनि। हिकिड़ी गोपांग हुई या टीका हुई। पुछो बस साइंस पढ़ो थियूं? साइंस कोन थियूं पढ़ो, सब्जेक्ट ॻाल्हि आहे। मूं चयो उहो साइंस कोन पियो चवां, कोर्स वारी फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स। साइंस जे बारे में कॉन्सेप्ट क्लियर, ऑक्सफोर्ड मां पढ़ियल ऐं वञी मुर्शिदनि खां पुठे ते ॿुहारा बि हणायो त वज़ीर आज़म थींदुसि या कोन थींदुसि। PhD करे ऑक्सफोर्ड मां, हार्वर्ड मां, पोइ माण्हू वेठो हुजे कंहिंजे पेरनि में, उहो ॿुहारो खणी पुठनि ते हणे, पोइ PhD चवंदा हा हाणे वज़ीर आज़म थींदुसि। ऐं ॿियो वरी छेला कोई हुन जी सुसियूं पियो ज़मीन में पूरे ऐं चए जिन्नात कब्ज़े में आहे। 2 जिन मुंहिंजे हिन कुल्हे ते वेठा आहिनि। हिकिड़ी हींअर इंटरव्यू पढ़ा फेसबुक ते, वो चवंदी 2 छोटे छोटे जिन मेरे पास हैं, छोटे छोटे जिन, वॾा कोन, नंढड़ा नंढड़ा। गाॾी में हिकिड़ो हमरा वेठो, उन मूंखे ॿुधायो, चई त जिन्नात जेका आहे सा मुंहिंजी पुफी वटि अची वई, हिते वेठो आहे हमरा, हुजेसि ईमान त उथी बीहे। चई मुंहिंजी पुफी वटि जिन हुन ते अची विया। मुंहिंजो छो? चई पुफी पेरनि सां जिन जा ॿचड़ा चिपाड़े छॾिया। मुंहिंजो पोच अची उहो जिन मरी विया, पुफी जे पेरनि हेठां अची जिन जा ॿचा मरी विया, उनजे पलाद में वरी जिन अची वियो। इन जो साइंस कहिड़ो आऊं छो पचींदो? PhD कयो, कड़ी MSc कयो, कड़ी छा पढ़ो, कॉन्सेप्ट ई क्लियर कोन्हनि। हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे गॉड ऑफ गैप्स, गॉड ऑफ गैप्स, GOD, गॉड ऑफ। 15 साल खां पोइ साइंस ॻोल्हियो वठे, पोइ हुनखे छॾे वरी का ॿी शइ रहियल आहे, ओ पक इहा ख़ुदा कई।
जैसी उॾामियो कोन थे तेसी चवंदो ख़ुदा उॾाईंदो, इहा पकी अलाह साला को जहाज़ ठहियो उन हथ खणी वियो, पोइ वरी चई समुंड में तरण मथां ख़ुदा तारींदो, पोइ वरी आबदोज़ तरण शुरू थी वई। गॉड ऑफ गैप्स माना जिन शयुनि जी साइंस अञा जवाब ॻोल्हे कोन सघी आहे, उते उनजो सहारो वठी चवंदा ओ इहो कमु ख़ुदा कयो। 10 सालनि खां पोइ साइंस इहो ॻोल्हे वठंदी। जैसी कोविड हुई ऐं इलाज कोन हो तेसी छा चवंदा हुआसीं, कुदरत जी आफ़त आहे, असांजे गुनाहनि जो नतीजो आहे, अलाह ताला नाराज़ आहे, गुनाहनि जी सज़ा आहे। ज़िलज़िलो ईंदो आहे न, चवंदा आहिनि मायूं नंढड़ा कपिड़ा थियूं पाइनि न करे ज़िलज़िलो आयो आहे। पोइ सऊदी अरब में त सभु ढकियूं पियूं आहिनि, उते बि ज़िलज़िलो ईंदो आहे। गिलगित में केपीके में त सभु माण्हू ढकिया पिया आहिनि। पोइ वरी कोविड जी दवा अची वई, हाणे वरी का ॿी नई, हाणे कैंसर, अबा गॉड ऑफ गैप्स आहे, दवा ख़ुदा आहे। वरी कैंसर जी दवा अची वेंदी, वरी ॿी का बीमारी ईंदी। जंहिं शइ जो जवाब न आहे उते गॉड ऑफ गैप्स में उते ख़ुदा आहे। मेरी अलाह ताला तोसां हुजो त कयां पियो, इन जो घुर्ज़ खणी फिरी अचनि मूंखे माण्हू, वञा अंदरि ऐं मुनकर नकीर फिरी ॾंड हणी हणी मुंहिंज कढी छॾीनि मुंहिंजी। पोइ तव्हीं वरी जान छॾाइजो मुंहिंजी, तव्हीं त नेक बंदा आहियो ख़ुदा जा। तंहिंजे करे गॉड ऑफ गैप्स, हाणे इहे साइंटिफिक कॉन्सेप्ट तव्हांजा डेवलप्ड आहिनि या न आहिनि, इहा आहे असल इम्तिहान। साइंसी शयूं सम्झणु, नौजवानों सम्झो था, साइंस चवे थी सवाल पुछो। दुनिया जा समूरा मज़हब चवनि था सवाल न पुछो। साइंस चवे थी त आउं पाण खे दुरुस्त थी कयां, अॻे आउं ग़लति हुअसि, अॻे ही शइ मुंहिंजो कॉन्सेप्ट ग़लति हो, हाणे करेक्ट थी कयां। ईमान चवे थो आउं कॾहिं बि ग़लति कोन हुअसि ऐं आईंदे बि कॾहिं ग़लति कोन हुअसि। शेख हयास चए थो सा जोगियाणी ॼाणी वाणी पातो आ तंहिं दुख जो हार, सिरकी वेझो आ दिलदार, सम्झे छा आहे संसार। देखो शेख हयास कोन थो चए, उर्दू जे शायरनि बेड़ा कमाल कया आहिनि। हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल को खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है। मिर्जा गालिब है, हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल को खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है। आह को चाहिए एक उम्र असर होने तक, कौन जीता है तेरे जुल्फ के सर होने तक। ये तो मालूम, ये तो माना कि तगाफुल न करोगे, लेकिन खाक हो जाएंगे हम तुमको खबर होने। जैसी तोखे खबर पए तैसे असांजा कम लही वेंदा आहिनि, सिर वेंदो हलियो असां। बागे बिश्त से मुझे हुक्म सफर दिया था क्यों, इकबाल है। बागे बिश्त से मुझे हुक्म सफर दिया था क्यों, अलाह के बचे उता छो कढी रही। बागे बिश्त से मुझे हुक्म सफर दिया था क्यों, तो कहा हेडो नालो दई जेडो तुंहिंजो नाम लतीफ़ साईं आहे, मुर्शद साईं, जेडो तुंहिंजो नाम, जेडो नालो दई, महिरबानी ओतिरी कर ना दुआ छो घुरां, उजाड़ो कहा तोखे मालूम सबक, तोखे ख़बर आहे त मूंखे छा खपे, ॾियणो अथई त पाण ई ॾेई छॾ। लतीफ़ साईं, तंहिंजे करे कॉन्सेप्ट तव्हां वटि कीअं ईंदा, अहिड़नि प्रोग्रामनि में रुगो रिवायती ॻाल्हियूं थींदियूं, कीअं नयूं ॻाल्हियूं सिखंदव। मिला जो मौका तो रोक दूंगा, जलाल रोजे हिसाब तेरा, जोश मली आबादी। मिला जो मौका तो रोज दूंगा, जलाल रोजे हिसाब तेरा, पढ़ूंगा रहमत का वो कसीदा कि हंस पड़ेगा अताब तेरा। जड़े पहाड़ों की टूट जाती, फलक तो क्या अर्श भी कांप उठता, अगर मैं दिल पर न रोक लेता तमाम जोरे शबाब को। वॾा माण्हू रुगो सिंधी न, अरब, पर्शियन, अंग्रेज, वॾियूं ॻाल्हियूं, नंढड़ियूं ॻाल्हियूं, टके टके जूं ॻाल्हियूं, टके टके जा ख़्याल। धूधा तूं न धईं, मच तूं कोन थो ॿारे सघीं, महिनत तोखां CSS थो ॾियां, ACCA थो ॾियां, CA थो ॾियां, PCS थो कयां, कॉमनवेल्थ जी स्कॉलरशिप थो खटां।
जर्मन दाद स्कॉलरशिप तो खणा, इटली तो वञा, अबा इटली वञी तो हा वञे तो आयल्स कल न आयल्स कहली कोन इटली की वेंदे, काफिल कहली कोन अमेरिका की वेंदे, 10 कलाक पढ़ी कोन तो सगी सीएसएस कीअं कंदे, एंट्री टेस्ट पास एमडीकेट पास कोन कंदे त कीअं वेंदे मेडिकल में, उन लाइ 10 कलाक पढ़ी तो पढ़ा कोन तो बाक़ी इंशाल्लाह कम थी वेंदो। वो छोकरी कान हिकिड़ी लगी पई अलाए केॾी चई कम थी वेंदो, पोइ कम थियो ई कोन, कम थियो कोन थियो, कम धोको लगी वेंदो आहे कॾहिं कॾहिं, कम कोन थींदो आहे। धू था तू न धई मच ॿारी कोन थो, धू था तू न धई आग ओॾो न वञी उला जे इश्क जा सेता तू न सही उभो ईअं चवी त आऊं आगड़ियो आहियां। मच ॿारी कोन थो, बाहि भड़काई कोन थो, जेके इश्क जा बाहि जा उला ॿरनि था उन्हनि खां डप में परियो थी वञी ऐं परियां बि चई थो त आऊं लोहार आहियां। लोहार थियण लाइ त बाहि जे मुंहिंजा साईं मुंहिंजा जानी वेझो वञिणो पवंदो, जे मलाह थियणो आहे त पाणीअ में घिरणो पवंदो, मलाह थियण लाइ पाणी में वञिणो पवंदो, पाणीअ में न वञो ऐं मलाह थियो मुहाणा थियो कीअं थींदो। तंहिंजे करे बेसिक रिक्वायरमेंट्स आहिनि हर शइ जूं, उहे रिक्वायरमेंट्स पूरियूं कयो, उहे रिक्वायरमेंट्स पूरियूं न कंदो त कमु कोन थींदो। पढ़ाई जूं रिक्वायरमेंट्स आहिनि, क़ौमी जदोजहद जूं आहिनि, साइंस जूं आहिनि, इल्म ऐं अकुल जूं आहिनि, फैमिली लाइफ जूं आहिनि, हिकिड़ी ख़ुशि ज़िंदगी जूं आहिनि, हिकिड़ी ख़ुशि ऐं कामयाब ज़िंदगी जूं रिक्वायरमेंट्स आहिनि। ज़ाल मुड़ुस वेठा हूंदा आहिनि, इहो कॾहिं सोचियो अथव? हिकिड़ी फिल्म ॾिठी, मूंखे नालो विसरी वियो आहे, उनमें को छॾे पियो वञे, मुड़ुस को ज़ाल खे छॾे पियो वञे, या अलाए मुड़ुस ज़ाल खे छॾे पियो वञे, अलाए ज़ाल रेलवे स्टेशन ते बीठा आहिनि, अब 15-20 साल अॻु में ॾिठी अथमि। उनमें वो माई चवंदी आयसि तूं छो पियो छॾियो वञे, भाई चवंदो आहे पीपल चेंज, माण्हू तब्दील थींदा आहिनि। गौर कजो छा पियो चवां, माई चवंदी आहे छो पियो छॾे वञी मूंखे, चवंदो आहे पीपल चेंज, माण्हू चेंज थींदा आहिनि, उन सम्झो त आऊं मटिजी वई आहियां, चई आऊं पाण वटि वॾो एज़ाज़ कहिड़ो आहे त मचो ई कोन्हे, अब पाण अब मचो कोन्हे माना जहिड़ो अॻियो धूड़ हुए ओड़ी धूड़ साॻी हुई। साईं असीं कोन मटिया आहियूं, जहिड़ा 20 साल अॻु में बि जायल हुए मुतलिक हुए अञा बि साॻी हुई। त माई खे चयईं त माण्हू तब्दील थींदा आहिनि, तूं तब्दील थिए ई कोन। माण्हू पढ़ण जी अचे घोटकी मां, कंदकोट मां, नगर पार्कर मां ज़ाल वठी अचे हैदराबाद रहे, या ज़ाल हुजे सीएसएस या चार्टर अकाउंटेंट या कुझु ऑफिसर या सिविल जज, मुड़ुस हिकिड़ो ॼट दुपुस्तो वठी अचे नौशहर फेरोज़ मां, उहो अची वेह हैदराबाद में वात फड़े गुटको खाई पान ते कुर्सी ते वेठो हुजे, पोइ माई जे घरां कढी करे चए तूं चेंज थी वई, अबा ॼट जा पुट तूं बि त चेंज थी, तूं जो पटको ॿधी शादी करे पहुतो आहीं, तूं का नई डिग्री वठ, नओं इल्म सिख, को नओं फन सिख, को इंस्ट्रूमेंट वॼाइण सिख, को गिटार सिख, का मौसीकी पढ़, को शायरी पढ़, का साइंस पढ़, को इल्म सिख, को नओं कारोबार कर, को क़ौमी सियासी जदोजहद सां जुड़, को माण्हू जो फर थी, माण्हू जो पुट थी, तूं साॻियो गुटको ऐं पान खाई ऐं छरो पी ऐं वेठो हैदराबादी ॾंद साॻिया पीला लप तेल जी मथे में पई अथई, उहो ॼट जो ॼट ऐं पोइ तोखे घरां कढी करे चइनि माण्हू मटिजी विया ॾाढा क़दुरु ई कोन्हे। तुंहिंजो क़दुरु कंदु कंहिंखे हचा पई आहे, तुंहिंजो क़दुरु करे, तूं हिकिड़ी मुसीबत आई तो मुसीबत मां जान जेतिरो जल्द छॾाइजे छॾाइजे। शादी कराए छॾियो न्याणी जी, न्याणी खे छा था चऊं, अमा हाणे तुंहिंजो हू घर आहे, हू घर वरी छाजो आहे, हू घर वरी छाजो आहे, चइजेसि तुंहिंजो हू घर बि आहे ऐं पीउ जो घर बि तुंहिंजो आहे, हू घर बि तुंहिंजो आहे, ही घर बि तुंहिंजो आहे, जॾहिं हुतां बेज़ार थी हेॾां हली अची ही घर बि तुंहिंजो आहे। ऐं तोसां केरु शरारत करे पहिरीं हुते एडजस्ट कर, मुक़ाबिलो कर, पाण खे एडजस्ट कर, जे एडजस्ट न थी सघी ज़ुल्म वधी वञे हाणे थुक छॾे हली अच, तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजी माउ तोसां गॾु बीठा आहिनि।
केड़ा जटाना 100 साल में पुरानी गाल अब डोली पे जा रही हो अर्थी पे आओगी छोरा भले ही मिलकत खाई वजन तू डोली ते वही आने अर्थी दे दिया छोरा भी तो मां पीउ के जावा छोरी बुझाई वन छोरी वनी उते अजाब सहे मुर्स नशई या को इंता पसंद डडा घड़ी कुटरेस मथा फाड़े छोरा ते ले के उठाजन तू अर्थी देनी खाला अर्थी देनी बल्कि छोकरियूं अहिड़ियूं हुजनि पंहिंजूं भेणूं पंहिंजूं ज़ालूं पंहिंजूं धीअरूं पंहिंजा दोस्त पंहिंजूं दोस्तियाणियूं पंहिंजूं क्लास फेलोज़ अहिड़ियूं बणायो जो उनखे केरु ॿ थप्पड़ हणे त ॿ थप्पड़ न हणी सघेसि त उनजो हथु झले वठे ऐं उनखे चैलेंज करे ही कुटियल लश्कर सिंधनि जा कंधकोट में जेकबाबाद में घोटकीअ में शिकारपुर में सखर में कंबर शहदाद कोट में खैरपुर में लाड़काणे में सॼे सिंध में कुटियल हीसियल 7 करोड़ 8 करोड़ सिंधियुनि जूं 3.5 करोड़ मायूं हीसियल मोल ॾिनल हाणे बूथ बुठड़ो करे मुड़ुसु भिड़ियो आहे मूड ख़राबु आहे हाणे अलाए प्लेटो छलाए मुंहं में हणंदो अलाए कोप हारींदो अलाए लपाट हणंदो अलाए गारी ॾींदो दहशत में छोकिरी ॾके पई हू होटल तां लोफर चांहि पी सॼो ॾींहुं वेही ते आयो आहे ही लोड शेडिंग में घर में सड़े पचे पई मरे पई चुल्हनि खे फूकू ॾेई हरियूं काठियूं ॿारण जी कोशिशि पई करे उतां हू घर गॾु आयो ऐं उहो उनखे बुछड़ो पियो करे उनखे चइजे आउं तो जहिड़ी बराबरि इंसान आहियां तो पोरियो कयो आहे त मूं बि पोरियो कयो आहे घर में सिंध के तब्दील रुगो नारनि सां कोन कबो रुगो शहरनि में बैतनि सां कोन कबो पंहिंजे घरनि मां कबो तव्हांजो इम्तिहान आहे त तव्हांजे पाड़े में हिकिड़े मुस्लिम घर सां गॾु ॿियो हिंदुअ जो घर आहे त उहो हिंदुअ जो घर महफ़ूज़ हुजे वो इनसिक्योर न हुजे जीअं उहा फैसलाबाद में या जंग में या सियालकोट में आहे भरिसां क्रिश्चन जो घर हुजे क्रिश्चन बचो तव्हांजे पाड़े में महफ़ूज़ हुजे हिंदू बचो पाड़े में महफ़ूज़ हुजे सिख बचो पाड़े में महफ़ूज़ हुजे कंहिं ॿिए फ़िरके वारो रहंदड़ आहे उहो महफ़ूज़ हुजे इहा सिंध तब्दील थींदी सिंध ईअं तब्दील थींदी तंहिंजे करे आउं तव्हांखां इजाज़त थो वठां हिन उमेद सां त तव्हीं पंहिंजे ॻोठनि मां निकिरी कराची आया ऐं कराचीअ मां मोटी जॾहिं ॻोठ वञो त उन्हनि खे तव्हां मां सुगंध तव्हां मां ख़ुशबू अचे तव्हां मां आसीस मिले तव्हां मां इल्म जूं लहरूं अचनि तव्हां मां अकुल जूं छोलियूं हलनि तव्हां सां गॾु हिकिड़ा वाव जा झूठा अचनि माण्हू चवे त ॾिस शहर में वञण सां माण्हू कीअं तब्दील थो थिए कीअं महिनत थो करे कीअं मेरिट जी जंग करे थो कीअं इल्म ऐं अकुल लड़े थो कीअं पंहिंजो कैरियर मटाए थो ऐं मूंखे तव्हां मां उमेद आहे मूंखे जेके हिते सिंधी शागिर्द मिलिया आहिनि जेके नौजवान मिलिया आहिनि सचमुच उहे मुंहिंजे लाइ हवा जो झोंको आहिनि उहे मुंहिंजे लाइ हिकिड़ो सुख ऐं शांतीअ जो पीस जो अमन जो तरक़ीअ जो हिकिड़ी सदा बहार ऐं हिकिड़ी रोशन ख़्याल ऐं हिकिड़ी हरी ऐं हिकिड़ी साई सताबी सिंध जो ख़्वाबु आहे तव्हीं ख़्वाबु आहियो असां सभिनी लाइ कराची हैदराबाद लाड़काणे ऐं सखर जे शहरनि में रहंदड़ सिंधी नौजवानो तव्हां में उमेदूं आहिनि मायूसी हूंदी ज़िंदगी में मायूसी ज़रूरु हूंदी सभिनी वटि मायूसी सां मुक़ाबिलो मायूसी खे ई सम्झिबो जीअं हिते तव्हांजे काकरोच चढ़ी वञे परेशान थिबो टिप ॾिबो मायूसी ईअं आहे जीअं तव्हांजी दॿके में चिची अची किरे मथां परेशान थिबो चिची खणी दॿके सां ईअं उछलाए करे जीत खे खणी हीअं हथु खणी उछलाए करे बसि काकरोच खे हीअं करे परे करे सॼो ॾींहुं रोज़ पिचबो थो अड़े काकरोच अची वियो घोड़ाड़े आबाड़े चिची किरी पई मरी वियासीं तबाह थी वियासीं जीत वेही रहियो कुले ते तिॾ अची वई तिॾ आई उछलाए छॾियो ये जेके मुसीबतूं आहिनि जेका बेरोज़गारी आहे जेका गुरबत आहे जेके तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेके ग़रीबनि जा ॿार जेके ग़रीब माइटनि जा ॿार सिंधी नौजवान जिन जा माइट महिनत करे तव्हांखे थोरो घणो ख़र्चु ॾियनि था जिन ते पढ़ो था ऐं मेरिट ते वॾियूं मंज़िलूं हासिल कयो था तव्हांखे ॿुधायां तव्हीं सिंध जो रोशन मुस्तक़बिल तव्हीं तब्दील कंदो यही चराग जलेंगे तो रोशनी होगी तव्हीं उहे ॾीआ आहियो जिन सां रोशनी पकड़बी अमीरनि जा ॿार वॾियुनि गाॾियुनि में माइटनि खां मिलियल गाॾियुनि में ज़ूम करे स्पीड में गाॾियूं हलाईंदड़ महांगियूं वाचूं ऐं आईफोन खणी नौजवान घुमंदड़ इहे पराए पैसे ते इन्हनि जो पैसो कोन्हे इन्हनि पाण कोन ठाहियो आहे इहो या त वॾनि जे लुटियल महिनत जो पैसो आहे जिन लुटिया अंग्रेज़नि खां वठी ग़ुलामियूं कयूं आहिनि या इहो करप्शन जो पैसो आहे इन पैसे खे ठुकाइणो तव्हांजे मेरिट वारा 500,000 खां वधीक आहिनि
तव्हां जेके ट्यूशन पढ़ायो था, जेके कारोबार कयो था, जेके डिलीवरी बॉय आहियो, जेके घरनि में मायूं कपिड़ा सुबनि थियूं, जेके टिफिन बॉक्स ठाहियो था, जेके वाड़नि ते पोल्ट्री फार्म्स में कपिड़नि जे गारमेंट्स फैक्ट्रीज़ में कमु कनि था, इहे ॿार जेके ट्यूशन पढ़ाए उन्हनि मां फी ॾियनि था, उहे ॿार जेके मोबाइल जे दुकाननि ते कमु कनि था, उहे ॿार जेके प्लास्टिक जे पैकिंग वारनि कारखाननि में कमु कनि था, उहे ॿार सुभाणे सिंध जो आईंदो हुयो। इहे सिंध खे बदिलाईंदो, इहे सिंध खे ॻात ऊचो करे बीहारींदो, इहे सिंध खे नई सुञाणप ॾींदो, नओं हौसलो ॾींदो, नवां रस्ता ॾींदो ऐं नयूं मंज़िलूं ॾींदो। ऐं मूंखे पक आहे तंहिं करे आख़िर में शेख हयात जे लफ़्ज़नि में ॿ ॻाल्हियूं आहिनि जेके पाण सभिनी जी ज़िंदगी में ॿ ॻाल्हियूं। अजनबी आओ घड़ी आओ बचे पल्ला रात, अजनबी आओ घड़ी आओ बचे पल्ला रात, आए घंघोर घटा वारी रात। अजनबी आओ घड़ी आओ बचे पल्ला रात, आए घंघोर घटा वारी रात। चो तरफ सर्द हवा ऐं बरसात, न जिया पो न जिया पे जी बात, मौत हर चीज कई आहे मात। पर हिते ॾिस त ॼिभीअ जे ॼिभ ते कोई आवाज़ पियो भड़का, पर हिते ॾिस त ॼिभीअ जे ॼिभ ते कोई आवाज़ पियो भड़का ॾे। थी न मायूस मगर रे प्यारा, सुबुह थींदो त नयूं ऐं सवें नूर जूं नहरूं फुटंदियूं। सुबुह थींदो त सवें नूर जूं नहरूं फुटंदियूं, आस में जान कंदी उस पैदा। सुबुह थींदो त सवें नूर जूं नहरूं फुटंदियूं, आस में जान कंदी उस पैदा। पर भउ थिए थो त किथे मच विसामी, ख़ौफ़ भउ थिए थो त किथे मच विसामी न वञे, किथे सच विसामी न वञे, आग उझामी। इहो ख़ौफ़ आहे पाण सभिनी। मथां कमु न थिए, मथां तबाह थी वञूं, मथां बर्बाद थी वञूं, मथां कुझु न थिए। भउ थिए थो त किथे मच विसामी न वञे, सच विसामी न वञे, आग उझामी न वञे। पर ही फुटल पेर वरी पंध कनि, ही चीरियल, ही ज़ख़्मी थियल, ही थकिजी चूर थियल, ही सीरूं सीरूं थियल, ही रत वाहींदड़, ही फुटल पेर वरी पंध कंदा, तुंहिंजो सौगंध कंदा। ही फुटल पेर वरी पंध कंदा, तुंहिंजो सौगंध कंदा। ही टुटल हथ हणी हंध कंदा, मां चवां थो त ज़रूर वक़्तु ईंदो त वरी चिकना चूर कूड़ जो कंध कंदा। जी असां